बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक्त असां सां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग काफ जा सिंध जा सूबाई नाइब सदर अब्दुल कादिर चाचड़ साहब जन, जेके पाण हिकु सियासी शख़्सियत आहिनि जेको ज़िंदगी जो जेको तमामु अरसो आहे साईं अब्दुल कादिर चाचड़ साहब जो सियासत सां मुंसलिक रहियो आहे। ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी हुजे या इन हवाले सां जेके बि सरगर्मियूं आहिनि, इन सॼी ज़िंदगी सियासत खे ॾिनी आहे ऐं सियासत खे इबादत सम्झी करे साईं जन गुज़ारियो आहे। अॼु साईं सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां सियासी हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त इन सियासी सफ़र में साईं जो जेको कहिड़ियूं कहिड़ियूं जदोजहद रहियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं काविशूं रहियूं, छा रहियो ऐं साईं जो जेको आहे मिशन कहिड़ो रहियो, हाणे साईं जेको आहे कहिड़ी पार्टी में आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। साईं इहा ख़ासि तौर ते जेको आहे तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी में घटि अरसो ज़िंदगी जो तव्हां रहियो, इहो तव्हांजो जेको आहे तजुर्बो कीअं रहियो ऐं हेॾे जेको आहे पाकिस्तान मुस्लिम लीग काफ में वरी अचणु, इहो सॼो असांखे तफ़सीली डिटेल में असांखे ब्रीफिंग कजो। सभ खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां टाइम कढी मूं वटि आया। पीपल्स पार्टी में मूंखे तक़रीबन 40 साल गुज़रिया। अर्ली एज में मां पीपल्स पार्टी जॉइन कई, तंहिं महिल ज़ियालक जो ज़मानो ऐं उन वक़्तु हिकिड़ो भुट्टे साहब जो माण्हुनि ते सर तारी हो ऐं असां ते बि भुट्टो अज़म जो सर तारी हो। ऐं उन वक़्तु जेको आहे मां जनरल ज़िया जे टाइम में पंहिंजे बस स्टॉप खाई ते जलसो करायो। उन में आगा ग़ुलाम नबी खान पठान जेको आहे उन मूंखे पार्टी में उहो वठी आयो, काज़ी अब्दुल कादिर साहब, ऐं उन में 8-10 हज़ार माण्हू शरीक थिया ऐं उन में मां जॉइन कयो पीपल्स पार्टी खे। ऐं उते उन्हनि मूंखे यूसी भिरकण जो जेको आहे सदर मुक़ररु कयो। ऐं उन खां पोइ कुझु टाइम खां पोइ असांजो प्रेसिडेंट हो सिंध जो मखदूम खलीक ज़मान, पोइ उनजो वरी विज़िट थियो। उन वरी जेको आहे मूंखे जूनियर नाइब सदर जेको आहे मुक़ररु कयो। हालांकि मूंखे सदर जी ऑफर हुई पर मुंहिंजी अर्ली एज हुई, मां चाहियां पियो त जेको आहे मां एॾो वॾो उहिदो न खणा। पोइ वरी मां जूनियर नाइब सदर थियुसि, साल खनि मां जूनियर नाइब सदर हुयुसि। वरी उन खां पोइ मूंखे सीनियर नाइब सदर कयूं तालगे लिखी जो। वरी कुझु साल मां सीनियर नाइब सदर हुयुसि ऐं वरी 18-19 साल जेको आहे मां तालके जो प्रेसिडेंट बि रहियुसि पीपल्स पार्टी जो। ऐं 10 साल जेको आहे मां सिंध काउंसिल जो मेंबर बि रहियुसि। ऐं इन विच में जेको आहे जॾहिं मां जॉइन कयो त तंहिं महिल मोहतरमा मुल्क में न हुई, पर पोइ जॾहिं मोहतरमा मुल्क में आई त उनजे अचण खां अॻु में ई असांजी जदोजहद मूवमेंट त शुरू हुई। ऐं उनजे अचण खां पोइ वरी इलेक्शन्स थिया त 88 में जेको आहे जेको उन वक़्तु असांजो PS हुयो ऐं उन गौसुश खान जन बि जेको आहे पीपल्स पार्टी में न हुआ, पर उहे 88 में पीपल्स पार्टी में आया। त पोइ जेको आहे टिकट जेकी उहा अवॉर्ड थी गौसुश खान खे, पर कवरिंग कैंडिडेट जेको आहे उनजो मां हुयुसि। 88 में बि मां कवरिंग कैंडिडेट हुयुसि, 90 में बि मां कवरिंग कैंडिडेट हुयुसि, 93 में बि मां कवरिंग कैंडिडेट हुयुसि, 97 में वरी जॾहिं गौसुश खान जन असां खां विया त पोइ वरी जेको आहे असां वटि अनवर खान मर साहब खे जेको आहे टिकट मिली, त उन वक़्तु बि जेको आहे उनजो कवरिंग कैंडिडेट बि मां हुयुसि। पीपल्स पार्टी में हर नंढी वॾी स्ट्रगल जेका हुई, उहो ज़ियालक जो ज़मानो ॾाढो ॾुखियो हो। उन वक़्तु तमामु घणी तकलीफ़ हुई। पीपल्स पार्टी जो नालो वठण बि ॾाढो ॾुखियो हूंदो ऐं उहो असांखे अलाह साईं महिरबानी कई, साबित क़दम रहियासीं, नज़रियाती माण्हू हुयासीं। सोच इहा हुई त माण्हुनि जे लाइ, हिन इलाइक़े जे लाइ असां कुझु कयूं ऐं उहो असां बिल्कुलु कयो। ऐं उन खां पोइ जेके बि जदोजहद आहियूं उन में असां पार्टिसिपेट कयो। वरी 2002 में त मोहतरमा जेको आहे टिकट बि ॾिनी पंहिंजो PS लखीअ जी, मां कैंडिडेट बि थियुसि पंहिंजो जेको आहे लखी सीट ते। त इहो सफ़र अलाह जे फज़ल सां तमामु असांजे मक़सद सां वियासीं, असांजे सोच सां वियासीं। त उहो जेसीं ताईं जेको आहे मोहतरमा ज़िंदा हुई तेसीं ताईं उहो ॾाढो बहितर तरीक़े सां रहियो। उन खां पोइ जेको आहे 2008 में इलेक्शन्स थिया, तंहिं महिल बि मां ई प्रेसिडेंट हुयुसि तालके जो। ऐं 2008 खां पोइ मां महसूसु कयुमि त जेको आहे मां सही डिलीवर नथो करे सघां। जेका मुंहिंजी सोच आहे या जेका मुंहिंजी सम्झ आहे उन मुताबिक़ मां नथो सही हली सघां। त पोइ जेको आहे मां साइलेंट थियुसि। ऐं उन खां पोइ जेको आहे रिसेंटली जेको 2018 में इलेक्शन्स थिया, इन में जेको आहे मूंखे गौसुश खान अप्रोच कयो त तव्हां जेको आहे सॼी ज़िंदगी असां सां मुखालफ़त में रहिया आहियो, गॾु बि रहिया आहियो, तव्हां जेकॾहिं असां सां पंहिंजो जेको आहे हलो त इहो वधीक बहितरु थींदो। त पोइ वरी जेको आहे 2018 में मां आख़िरी ॾींहंनि ते
आख़िरी ॾींहंनि ते जेको आहे पंहिंजो 25 ते इलेक्शन हुई मुंहिंजे ख़्याल में, त मां जेको आहे 20 तारीख़ या 21 यादि नथो पए, त वरी बि मां इहो ई सोचियो त सभिनी दोस्तनि खे गॾाइजे, जन दोस्तनि सां गॾिजी करे असां जेको आहे जदोजहद कई या मूवमेंट कई, त हाणे छो न जेको आहे उन सभिनी दोस्तनि सां सलाह मशवरा कजनि त आया असांखे छा करणु खपे। त सभिनी दोस्तनि जो इहो रायो बीठो। पोइ मां उते पंहिंजे साॻी जॻह ते जिते जलसो करे पीपल्स पार्टी में शामिलु थियुमि, उते ई वरी जेको आहे मां कॉल कयो जलसे जो, ऐं उहो मां सम्झां थो शिकारपुर डिस्ट्रिक्ट में इलेक्शन जे ॾींहंनि जे दौरान अहिड़ो कुझु जलसो कंहिं बि कैंडिडेट जो, कंहिं बि पार्टीअ वारे जो न थियो, जंहिंमें 10 खां 15 हज़ार माण्हू शामिलु आहे। ऐं उते ई जेको आहे मां इहो ऐलान कयो त बाबा जेको आहे असां गौसुश ख़ान ऐं संदसि फर्ज़ंद जे इलेक्शन में हिमायत जो ऐलान कयूं था ऐं असां उनखे वोट ॾियूं था। इहो मां सम्झां पहिरियों दफ़ो हुयो जो पीपल्स पार्टी खां हटी करे कंहिं जेको आहे ॿिए निशान ते जेको आहे असां वोट कयो। हाणे रिसेंटली जेको आहे साल खनि थियो आहे, हिन विच में काफ़ी पार्टियुनि जा दोस्त हुआ, ॿियनि पार्टियुनि जा, उन्हनि अप्रोच कयो पे तव्हां असांजे पार्टी में अचो, तव्हां असांजे पार्टी में अचो। ऐं उन में PTI बि हुई, उन में क़ौम परस्त पार्टी बि हुयूं, उन में मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ बि हुई। मुस्लिम लीग काफ़ वारनि बि मूंसां काफ़ी टाइम खां पोइ कॉन्टेक्ट कयो। पोइ इहो यको पे ॻाल्हियूं साल ॿ हलियूं ऐं उनखां पोइ उन्हनि चयो त साईं तव्हां असां ॾे अचो। मां बि फील कयो त वाक़ई को प्लेटफॉर्म सियासी जेको आहे न हुजणु खपे। ऐं पोइ इहो साल खनि थियो आहे, मुंहिंजे ख़्याल में साल अञा न थियो आहे, 8-9 महीना थिया आहिनि त मां जेको आहे मुस्लिम लीग काफ़ खे जॉइन कयो आहे। ऐं वरी जे मुस्लिम लीग काफ़ खे जॉइन कयो आहे त हिते बि माशाल्लाह सिंसियरिटी सां जेको पंहिंजो ज़हन रहियो आहे, जेका पंहिंजी सोच रही आहे त माण्हुनि जो जेको आहे कमु अचिजे, माण्हुनि जी ख़िदमत कजे, सियासत खे माण्हुनि जी ख़िदमत जो ज़रियो बणाइजे। पंहिंजो मोटिव शुरू खां वठी इहो रहियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह जे फज़ल सां मर्दे दम ताईं इहो ई रहंदो। जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त मां 40 साल ज़िंदगी जा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिना आहिनि, त आख़िर पीपल्स पार्टी खे छॾण जो जेको आहे जवाज़ छो पैदा थियो, छाजे करे पैदा थियो, हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त जेको पार्टी में नज़रियाती कारकुन हूंदो आहे, त अॼुकल्ह बि नज़रियाती कारकुन आहे या न आहे। इहो हिकु त तव्हां पीपल्स पार्टी छाजे करे छॾी, ॿियो त नज़रियाती कारकुन अॼुकल्ह मौजूदु आहे या न आहे। हाणे हीअं आहे न त जॾहिं असां पीपल्स पार्टी में आया त मां पहिरियों अर्ज़ु कयो, मां पीपल्स पार्टी में बि बाद में आयुमि। पहिरियों मां NGO ठाही हिकिड़ी पंहिंजे, अञा ताईं उहा आहे मेरण एसोसिएशन जे नाले सां खाई में। ऐं उनखे पोइ वरी असां जेको आहे सॼे ज़िले में ज़ालक जो ज़मानो एक्टिविटी न पई थिए, पोइ इन जे करे असां अर्ली एज हुई, असां उहा ठाही मेरण एसोसिएशन। वरी असां ज़िले में सभिनी शहरनि में ठारायूं, तव्हांजे दोदे ॻोठ में मुख़्तलिफ़ हंधनि ते। उन्हनि जो वरी हिकिड़ो डिस्ट्रिक्ट प्लेटफॉर्म ठाहियो, वरी उन में बि मां उहिदेदार हुउसि। पोइ वरी मां पीपल्स पार्टी में आयुसि जॾहिं माना मोहतरमा जे अचण जा अञा सांभा पिया थियनि, अञा आई न हुई मुल्क में। उहो ज़मानो जेको हुयो उहो इहो हुयो त जेकी बि सियासत हुई उहा नज़रियाती सियासत हुई। सियासत इन शइ जो नालो हुयो त पंहिंजे खीसे मां ख़र्चु कयो ऐं माण्हुनि जे कमु अचो, पंहिंजो टाइम ख़र्चु कयो, पंहिंजो पैसो ख़र्चु कयो, माण्हुनि जे कमु अचो, माण्हुनि जे इशूज़ ते ॻाल्हायो, माण्हुनि खे सर्वाइव करायो। छो जो ज़ालक जो ज़मानो जेको हुयो उहो ॾाढो ॾुखियो हुयो। ऐं हूअं बि माना असांजे पाकिस्तान में तव्हां ॾिसो त इन खां पोइ बि जेको आहे न ज़माना ॾाढा ॾुखिया आया। ज़ालक जे ज़मानो त वरी सभिनी खां वधीक ॾुखियो हुयो। त माण्हू जेके आहे हिशियल हुया, सॼी सोशल सियासी एक्टिविटी जेके आहे न कटियल हुई। त उन वक़्तु हिकिड़ी वक़्त जी नीड हुई त जेको आहे माण्हू पंहिंजे समाज में, पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे मुल्क वासियुनि में, पंहिंजे सिंध वासियुनि में उथी करे का न का ख़िदमत करे। पोइ इहो टफ हुयो पंहिंजी जाइ ते इहो प्लेटफॉर्म यूज़ करणु पीपल्स पार्टी जो। हालांकि उन वक़्तु बि पावर वारा प्लेटफॉर्म हुया। ऐं मुंहिंजो वालिद साहिब जो वास्तो हुयो गौसुश ख़ान सां, ऐं गौसुश ख़ान उन वक़्तु मिनिस्टर हो फूड जो, त असांजो ऑलरेडी हिकिड़ो तालुक़ बि हुयो। त मां उन पावर खे छॾे पीपल्स पार्टी जॉइन कई। यानी मां पावर जे कढ हुजां त मूं वटि गौसुश ख़ान वेठो, उहो जेको आहे पंहिंजो सूबाई वज़ीर हुयो फूड जो, ऐं मोहम्मद ख़ान चूणे जो जेको आहे गवर्नमेंट हुई, ऐं गौसल शाह चीफ मिनिस्टर हो। पर मां जेको आहे इहा कोशिशि कई त न मां पंहिंजे नज़रिए ते वञा, छो त मां पावर जे कढ न हुयुसि। त मां पीपल्स पार्टी में माना पंहिंजो पाण अची करे ॾुखे उन प्रोसेस में विधो। त उहो जेको पीरियड हो उहो इहो पीरियड हो त माना इहा हूंदी हिकिड़ी सहर हूंदी सियासत जी। दोस्त हिक ॿिए सां इन बुनियाद ते जेको कंटेक्ट में हूंदा त असां का न का शइ कयूं। ऐं भुट्टे साहिब जो दर्स बि इहो हुयो, ऐं वरी उनजी रिप्लेसमेंट जेकॾहिं मोहतरमा थी त मोहतरमा जो दर्स बि इहो हुयो। त उहो हिकिड़ो ज़मानो सियासत ऐं सियासी कारकुननि जे लाइ तमामु जेको नज़रियाती दौरु हुयो। उन खां बाद जॾहिं वरी अचूं था फिरी करे जेको आहे न
पोएं दौर ते त पोएं दौर ते वरी जेको आहे इहो थियो त माना रिप्लेसमेंट थी वियो मोहतरमा जेको माना ॿी रिप्लेसमेंट थी वई ज़रदारी साहब रिप्लेसमेंट थी वियो नेचुरली ईअं थींदो आहे त हिकिड़ो जेको लीडर हूंदो आहे उनजा जेके दोस्त हूंदा आहिनि उनजा जेके अहबाब हूंदा आहिनि उन जेके वास्ते में माण्हू हूंदा आहिनि उहे जॾहिं लीडर हलियो वेंदो आहे त वरी उनजी रिप्लेसमेंट खे ॿिया वठंदा आहिनि त असां जे दौर में हुयासीं उन टाइम में आफ्ताब शोभान मीराणी साहब जहिड़ा माण्हू हुया ऐं मुंहिंजो घणो तालुक जेको आहे उहो आफ्ताब शोभान मीराणी साहब सां रहियो मुंहिंजो घणो तालुक जेको आहे आगा गुलाम नबी खान पठाण सां रहियो उहे अहिड़ा साफ़ क्लीन माण्हू हुया जो उन्हनि जे सीवी ते जेको आहे सभिनी दोस्तनि तव्हां बि ॼाणो था त उन्हनि जी सीवी छा हुई त मुंहिंजो जेको घणो खां घणो टाइम गुज़रियो उहो उन्हनि सां गुज़रियो त उन खां पोइ विच में वरी ॿिया बि प्रॉब्लम्स आया मिसलन असांजी 88 में गवर्नमेंट ठही 90 में असांजी न ठही 93 में असांजी ठही वरी पंहिंजो 97 में असांजी न ठही त असांखे बि मौक़ा हुया की ॿिए हुन में हलिया वञूं आहे जेकॾहिं पावर जे कढ वञूं आहे पर असां न वियासीं ऐं हाणे जॾहिं मां पीपल्स पार्टीअ खे छॾे करे माना वोट कयो गौसिश खान खे त इन वक़्तु बि जेको आहे पीपल्स पार्टी पावर में 8 खां वठी ऐं इहो नज़र पियो अचे त माना 8 खां पोइ बि 18 खां पोइ बि जेको आहे 23 ताईं पीपल्स पार्टी खे पावर हूंदो पर इहो नज़र पियो अचे त गौसिश खान जी जेका इलेक्शन आहे उहा थोरी टफ आहे हू खटंदो पर माना हिकिड़ी इहा आम हुई त उहो टफ आहे हुन जे लाइ जेको आहे मुश्किलात आहिनि इलेक्शन्स में त मां इहो बहितर सम्झो त जेको आहे मां पावर जे कढ शुरू खां वठी न रहियो आहियां त मां वरी बि जेको आहे पावर खे छॾे गौसिश खान खे सपोर्ट कयो छो त माण्हू जा हिकिड़ा पंहिंजा के प्रिंसिपल उसूल बि हूंदा आहिनि त पावर जे कढ वञण जे बजाए छो जो मूंखे पावर जी लालच हुजे आहे त उहे माण्हू काफ़ी आहिनि जेके पीपल्स पार्टी में करी असांजे टाइम में जॾहिं असां मुचड़ा खाधा जॾहिं असां जेलनि में वियासीं अहिड़ो कोई इवेंट कान्हे जंहिंमें असां जेल न वियासीं अहिड़ो कोई इवेंट न आहे जंहिंमें असां सही जेको आहे पंहिंजो न कयोसीं परफॉर्म चाहे ज़रदारी साहब 16 तारीख़ ते जॾहिं आयो हुयो पंजाब त हुन सॼे क़ाफ़िले खे असां लीड कयोसीं इस्लामुद्दीन शेख खे साहब खे मां वठी वियो हुउसि ग़ुलाम क़ादिर भुट्टो साहब इस्लामुद्दीन शेख साहब मां गॾु हुयासीं उते वियासीं सभु जेलनि में पिया अहिड़ो कोई इवेंट कोन्हे जेको नवाज़ शरीफ़ जे टाइम में आयो हुजे जंहिंमें तकलीफ़ूं ऐं इहे असां बर्दाश्त न कयूं हुजनि त हाणे बि जेको आहे पीपल्स पार्टीअ जो अलाह मां छो जो पीपल्स पार्टी में रहियो आहियां मां हिन जे करे उन्हनि जे लाइ को ग़लति लफ़्ज़ न इस्तेमालु कंदुसि छो त माण्हू जिते बि रहे उन जे लाइ का अहिड़ी ग़लति ॻाल्हि न करे बाक़ी जेको आहे तव्हां बि ॾिसो था असां बि ॾिसूं था आङुरनि ते ॻण जहिड़ा माण्हू बचिया आहिनि जेके पीपल्स पार्टी जा नज़रियाती तव्हांखे मिलंदा ख़ुशी शाह जो तव्हां मिसाल वठी सघो था उहो नज़रियाती माण्हू आहे कैमल अली शाह जो मिसाल आहे केतिरो एक्टिव आहे बाक़ी न त तव्हां सभिनी ज़िलनि में वञो तव्हां सियाफ़ी आहियो सभिनी खे ॾिसो पुराणनि माण्हुनि खे बि ॾिसो तव्हांखे पाण नज़र ईंदा त केतिरा माण्हू जेके आहिनि उहे पुराणा जेके आहिनि उहे एक्टिव आहिनि अनबोर्ड आहिनि या केतिरा माण्हू उहे आहिनि जेके हाणे आया आहिनि मुंहिंजो हिन ते कोई एतिराज़ न आहे त नओं माण्हू पीपल्स पार्टी में नथो अची सघे बिल्कुलु अची सघे थो जॾहिं असां नौजवान हुआसीं त असां बि नवां आयासीं पर असांजी जेका उन वक़्त जी एक्टिविटी हुई ऐं हाणे जी जेकी एक्टिविटी आहे उन में फ़र्क़ु आहे 8 खां पीपल्स पार्टी पावर में आहे ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत खे इहो सम्झणु खपे त अॻे त इहो हुयो त असां चवंदा हुआसीं त असां वटि पावर न आहे हाणे 8 खां पोइ हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी पावर में आहे त इहो आवाम ॾिसे त 8 खां पोइ हिन महिल ताईं पीपल्स पार्टी जेको आहे छा डिलीवर कयो आहे अगरि उन्हनि को सुठो डिलीवर कयो आहे त उनजो नतीजो उन्हनि खे मिलंदो त असां सेटिस्फाई न थियासीं पंहिंजे न सियासी कम मां सेटिस्फाई थियासीं न जेको आहे पंहिंजो जेको एडजस्टमेंट हुई उहा असांजी न पई थी सघी हाणे कंहिंखे वेठा बुरो भलो चऊं त भाउ फलाणो सुठो हुयो फलाणो हुयो पोइ असां चयोसीं हिन खां बहितर असां साइड वठूं अच्छा इन ॻाल्हि ते ईंदासीं त तव्हां जीअं ॻाल्हि कई नज़रियाती जेके कुझु सियासतदान पीपल्स पार्टी में मौजूदु आहिनि हिन वक़्तु जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं जेका माज़ीअ वारी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर वारी हुई इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे माज़ी पीपल्स पार्टी ईअं हुई त मोहतरमा जेको आहे उहा टोटली इनपावर कंदी पार्टी ऑर्गेनाइज़ेशन खे MPMN जी हैसियत ॿिए नंबर ते ईंदी ऐं जेकी तंज़ीम आहे उनजी हैसियत पहिरें नंबर ते हूंदी छो त हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी इन करे तंज़ीम ई हिकिड़ी कंहिं पॉलिटिकल पार्टी खे अॻिते वठी वेंदी आहे त जॾहिं मोहतरमा जो दौर हो त जेके ऑर्गेनाइज़ेशन हुई उहा मज़बूत हुई हाणे इहो फ़र्क़ु आहे त हाणे MNM कीअं मज़बूत आहे
अच्छा भई, तव्हां जीअं ॿुधायो त असां जेल बि काटियासीं, तकलीफ़ूं बि असां ॾिठियूंसीं, त पंहिंजे हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी वारे दौर में तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिठियूं? हालांकि जेको आहे असां ईअं ॾिठो आहे त जेके लीडर आहिनि या जेके उहिदेदार हूंदा आहिनि उहे पंहिंजी नौकरियूं वठी करे, पंहिंजा ठीका वठी करे, या पंहिंजा रिलीफ वठी करे पार्टी खां पासीरा थींदा आहिनि। वाहिद मां सम्झा तव्हां ई आहियो जेको आहे माना बग़ैर रिलीफ वठण जे पाकिस्तान पीपल्स पार्टी छॾी आहे, पर हिन वक़्तु ताईं तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं जेको आहे माज़ी में पार्टी जे प्लेटफॉर्म ते रहियूं? असां ॾिसो न, जॾहिं तव्हां पॉलिटिकल प्रोसेस में वञो था त हे पाकिस्तान आहे, हिते पॉलिटिकल प्रोसेस जेको आहे कोई एॾो आसान कान्हे। हिते जेको तव्हांजो पॉलिटिकल मुखालिफ़ हूंदो आहे उहो तव्हांखे सिर्फ़ु सियासी बुनियादनि ते तव्हांजी मुखालफ़त न कंदो आहे, पर उहो ज़ाती बुनियादनि ते बि अची वेंदो आहे। पाकिस्तान जो जेको माहौल आहे, मां कंहिं हिकु इलाइक़े या हिकु हल्के जी ॻाल्हि नथो कयां, ओवरऑल थो कयां पाकिस्तान जी। असां जेकॾहिं को हासिलु कयो पीपल्स पार्टी मां त उहो बिल्कुलु कयो। असां जेको आहे जॾहिं 88 में, असां जॾहिं 90 में, असां जॾहिं 93 में हुयासीं, असांजो जेको आहे आफ्ताब शोभान मीरानी साहिबु जेको आहे MNA हो, असां तक़रीबन सभिनी हंधनि ते गैस पुॼाई, चक में गैस पुॼाई, इहे चक खां ओरियां खाई जा जेके ॻोठ जाॾे काॾे असां गैस पुॼाई। तंहिं महिल टेलीफोन सिस्टम न हुयो, उहो टेलीफोन हूंदी पंहिंजो गिरणे वारी, पर जेको आहे डायरेक्ट टेलीफोन एक्सचेंज जेकी आहे चक में डायरेक्ट टेलीफोन एक्सचेंज थी, शिकारपुर में थी, लखी में थी, कानपुर में थी, खाई में थी, मधेजी में थी, टोटल इहे काफ़ी केतिरा मां तव्हांखे गिणायां। रोड रस्ता जेके हुआ उहे माना पहिरियों दफ़ो जेको आहे माना पीपल्स पार्टी जे हुन 88 ऐं हुन 93 वारे दौर में थिया, या वरी जेको आहे कोशिशि खां न ठाराइनि, अदरवाइज़ मूंखे ॿीहर नज़र न आया आहिनि। त इहा हिकिड़ी छा हुई, इहा हिकिड़ी असांजी लाभ हुयो न, इहो असांजो बेनिफिट हो। बेनिफिट सिर्फ़ु हिनखे न चइबो आहे त जेको तव्हांखे को करंट पैसा ॾे खीसे में विझे या इहा अचे। उन ज़माने में इहो हुयो त जेको आहे दोस्तनि खे नौकरियूं मिलियूं, माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं, तनज़ीम जे थ्रू कम थिया, तनज़ीम जे मार्फत कम थिया। हाणे बि थी सघे थो तनज़ीम में मार्फत थींदा हुजनि, छो त जेको आहे उहे तनज़ीम जेका ठहियल बि उन्हनि जी आहे, पर मूंखे हाणे ख़बर न आहे। पर असांजे ज़माने में इहो हुयो त माना बाक़ाइदगीअ सां मीटिंग्स थींदियूं हुयूं। मोहतरमा जे ज़माने में तालकनि जूं, यूसिन जूं, ज़िलनि जूं, डिवीज़न जूं, हर क़िस्म जूं मीटिंग्स थींदियूं, माण्हू हिक ॿिए सां कनेक्टेड हूंदा, माण्हू जुड़ियल हूंदा, माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी। अॼुकल्ह मूंखे लॻे थो त काफ़ी सारा जेके पीपल्स पार्टी जा कारकुन आहिनि उहे पाण में ई कोई हिक ॿिए सां को साल 2 साल मस मिलंदा हूंदा। हिन मौजूदा जेका आहे असांजी मुल्क जी सूरत हाल, उहा उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं सिंध ख़ासि तौर ते जेको आहे सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत में जेको आहे शुरूआति खां वठी कंट्राडिक्शन हले पियो, अवाम जेको आहे महांगाईअ में या इन सिलसिले में लोड़े पियो, त इन मौजूदा सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो न, जॾहिं तव्हां हिनखे ॾिसंदो त को पहिरियों दफ़ो न थियो आहे त माना प्रॉन्स में हिकिड़े जी गवर्नमेंट आहे, वफ़ाक़ में ॿिए जी, इहो माज़ी में बि हुयो। वफ़ाक़ में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, पंजाब प्रॉन्स में जेको आहे ॿिनि जी गवर्नमेंट हुई, नवाज़ शरीफ़ वारनि जी। कॉन्ट्राडिक्शन हुयो तंहिं महिल बि, पर लीडर जेकी हुई बेनज़ीर हुई, त हुनजो हिकिड़ो विजन हुयो त हू हुन कंट्राडिक्शन जे बावजूद बि डिलीवर करे पई। हाणे छा आहे त जेको हिन वक़्तु आहे महांगाई तमामु घणी आहे। महांगाईअ जा काफ़ी सारा इसबाब आहिनि मुंहिंजे नज़र में। हिकिड़ी त इहा महांगाई आहे जेका वाक़ई थी आहे, तव्हांजे इंटरनेशनल सिनेरियो में तव्हांजे कोविड जे करे महांगाई थी आहे, तव्हांजो पूरी दुनिया मुतासिर थी आहे। हिकिड़ी पंहिंजी जाइ ते महांगाई आहे। असांजा इसबाब इहे बि आहिनि त असांजी महांगाई इन जे करे बि आहे त असांजो जेको ख़ज़ानो उहो ख़ाली आहे। असां रेड ज़ोन में पिया वियासीं, जेका इहा गवर्नमेंट आई हिन खां अॻु में। असांजे जेको पैसा असां वटि एतिरा कोन हुया जो असां महीनो हलाए सघूं। असां वटि उहे ई पैसा था अचनि जेके असांजा ओवरसीज़ पाकिस्तानी जेके ॿार उहे सैलरी था मोकिलनि या असां कर्ज़ था वठूं। त हीअ गवर्नमेंट आई उन वरितो, त इहे बि इसबाब आहिनि महांगाई जा। पर मां सम्झां थो पियो त 80% महांगाई जेका मूंखे लॻे थी उहा आर्टिफिशियल आहे। यानी तव्हां शिकारपुर में वञो, शिकारपुर जे हिकिड़ी कुंड ते वञो, तव्हां हिकिड़ी शइ वठो तव्हांखे हिकिड़े रेट में थी मिले, ॿी शइ ॿिए कुंड ते वञो तव्हांखे ॿिए रेट में थी मिले। ईअं तव्हां जेको आहे सिंध जे कंहिं ॿिए शहर में वञो त तव्हांखे ॿियो रेट थो मिले। त हाणे इहा 80% जेका महांगाई आहे उहा आर्टिफिशियल आहे। उहो आर्टिफिशियल खे दुकानदार आहे, हुनखे को पुछण वारो न आहे, हुन वटि का रेट लिस्ट न आहे, हुनखे को चवण वारो न आहे बाबा हे सिगरेट आहे गोल्डी जो पैकेट मां घुराईंदो आहे, हिकिड़ो ॾींदो आहे 177, वरी साॻी घिटीअ में ॿियो ॾींदो आहे 180, वरी टियों ॾींदो आहे 200। इहे मुख़्तलिफ़ रेट ठाही वेठा आहिनि माण्हू। जेकॾहिं तव्हां उन्हनि ते ॻाल्हायो, हुननि खां को क्वेश्चन कयो एज़ अ ग्राहक, त
त उहो चवनि था 500 कार कढी था ॾियनि गवर्नमेंट खे, साईं उन्हनि महांगाई करे छॾी आहे। यानी को मैकेनिज़म न आहे, हालांकि इदारा ठहियल आहिनि, मॉर्गेज कमेटियूं आहिनि, DC जो कमु आहे या इंतिज़ामिया जो कमु आहे या ॿिया जेके बि इन सां लाॻापियल इदारा आहिनि उहे एक्टिव न आहिनि। त 80% जेको आहे महांगाई इन जे करे बि आहे त सूबे में गवर्नमेंट हिकिड़े जी आहे, मर्कज़ में गवर्नमेंट ॿिए जी आहे। तव्हां साॻी शइ सिंध में वठो तव्हांखे महांगी थी मिले, साॻी शइ तव्हां पंजाब में वठो उते तव्हांखे सस्ती थी मिले। अच्छा साईं, एहतिसाब जो जेको अमल आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हलंदड़ आहे, ख़ासि तौर ते माना इमरान हुकूमत खां बाद में। त मुस्लिम लीग नून जो चवणु आहे त असांजे लाइ सिर्फ़ु नेब ठही आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो चवणु आहे त सिर्फ़ु असां सां ई एहतिसाब थो कयो वञे, लेकिन असां सां ई जेको आहे माना हर शइ करप्शन असां में त नज़र अचे। त इन एहतिसाब वारे अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? एहतिसाब शिफ़ाफ़ हुजणु खपे। कंहिं बि स्टेट खे, कंहिं बि रियासत खे हलाइण जे लाइ एहतिसाब जो शोबो हुजणु तमामु ज़रूरी आहे, छो त जेकॾहिं एहतिसाब न हूंदो त माण्हू बेलगाम थी वेंदो। एहतिसाब मुख़्तलिफ़ नालनि ते पाकिस्तान में थींदो रहियो आहे, कॾहिं सैफ़ुर रहमान बि एहतिसाब कयो हुयो, वरी ॿियो दौरु आयो त कंहिं ॿिए कयो, वरी हाणे बि एहतिसाब थिए थो। एहतिसाब ज़रूरु थियणु खपे ऐं उहो साफ़ शिफ़ाफ़ थियणु खपे ऐं उहो हर हिक सां हिकु जहिड़ो थियणु खपे ऐं उहो माशाल्लाह मूंखे लॻे थो त कंहिं हद ताईं थी रहियो आहे। हाणे ॾिसो न साईं, असां वटि तव्हां जेकॾहिं वेंदो त असांजा जेके स्टेक होल्डर आहिनि हिन मुल्क जा, उहो या त तव्हांजी अस्करी क़यादत या तव्हांजी जुडिशरी या तव्हांजी पार्लियामेंट या हाणे नओं ॼावल ॿार आहे बल्कि हाणे थोरो 2-3 सालनि जो थी वियो आहे मीडिया, हे स्टेक होल्डर आहिनि। ॿियो वरी वॾे में वॾो स्टेक होल्डर जेको आहे पब्लिक आहे, अवाम आहे। हाणे जेकॾहिं असां सभिनी जो थोरी माज़ी में वञी करे चेक कयूं त जेकॾहिं असां अस्करी वारे साइड ते वेंदासीं त उन्हनि में बि एज़ अ इदारो न पर फ़र्द, यानी जनरल ज़िया जो नालो खणी सघिजे थो एज़ अ फ़र्द या कंहिं ॿिए जो, उन्हनि फ़र्दनि जेकॾहिं का शइ कई आहे, ग़लती कई आहे त उनजो ख़मियाज़ो माना सभिनी भुगतियो आहे, पर उन इदारे इहो इन मां सम्झो आहे। त हाणे तव्हां 8 खां वठी ॾिसो जहिड़ा माहौल थिया आहिनि, जहिड़े क़िस्म जा सीन पार्ट थिया आहिनि, त अस्करी क़यादत जेको आहे इहो सम्झो आहे न त कॾहिं जो अची करे उहो जेको आहे उहो पोयों रोल जेको आहे न अदा कनि, पर उहो नथा कनि। इन मां मतिलबु आहे उहो मुल्क सां सिंसियर आहिनि, माज़ी में का ग़लती उन्हनि जे कंहिं फ़र्द कई आहे त उन्हनि खे उन्हनि दुरुस्त करे हाणे उहो सिधे रुख में आहिनि, माना उहो बहितरीअ तरफ़ वञी रहिया आहिनि। जुडिशरीअ जे तरफ़ बि अचो त जुडिशरी बि जेको आहे माना मुख़्तलिफ़ वक़्तनि में एलो फोज़ ॿियनि जा जेको आहे ठहियल जेको आहे गैर क़ानूनी क़दम जेको आहे उन्हनि खे क़ानूनी शिकिलियूं ॾिनियूं आहिनि, अलाए छा छा कयो आहे। भुट्टे साहिब जे जुडिशली मर्डर खां वठी माना खोड़ सारा अहिड़ा फ़ैसिला आहिनि जेके माना उन्हनि कंहिं फ़र्दनि जो आहे ग़लति कया आहिनि, पर हाल में जेके वेठा आहिनि उन्हनि सम्झो त न इहे जेके आहिनि ग़लति आहिनि, एज़ अ इदारो हिनखे असांखे बहितर करणु खपे। त उन्हनि जा जेके क़दम लॻनि था शुरू खां वठी, मां नथो चवां त सभु बहितर थी विया आहिनि, पर माज़ीअ जे भेट में काफ़ी उन्हनि जी बहितरी माना लॻे पई, माना उन्हनि बि सम्झणु शुरू कयो आहे। हाणे जेको आहे अचो पार्लियामेंट ते, हाणे पार्लियामेंट में जेकॾहिं तव्हां पार्लियामेंट खे मज़बूत न कंदो, पार्लियामेंट जो तक़दुस बहाल न कंदो, त पार्लियामेंट जो तक़दुस बहाल केरु कराईंदा? पार्लियामेंट जो तक़दुस बहाल पार्लियामेंट में वेहण वारा कराईंदा। हर वेहण वारे खे पब्लिक थी वोट ॾेई करे मोकिले। उन ते बि जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त पार्लियामेंट में वेठल माण्हुनि छा न कयो आहे। उन पार्लियामेंट में वेठल माण्हुनि जो 3 दफ़ा वज़ारत उज़्मा माणियूं आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हू जेको आहे पंहिंजे पार्लियामेंट में पुॻा आहिनि, त उन्हनि बि जेको आहे अञा ओतिरो कुझु न सिखी सघियो आहे जेतिरो उन्हनि खे सिखणु खपे। जेकॾहिं पार्लियामेंट सही तरीक़े सां पंहिंजो फंक्शन अदा करे त जेको आहे ॿियनि खे मौक़ो ई न मिले जो हिननि सां अची करे सलाम दुआ कनि। जुडिशरी जेकी आहे तव्हांजो मीडिया जेकी आहे उहा पंहिंजे तरफ़ खां गुज़िरियल 2-4-5 सालनि खां माना बहितरीन इक़दाम करे रही आहे। कम से कम जेको आहे माना हाणे माण्हूअ जी जेका ॻाल्हि आहे, माण्हूअ जो जेको आवाज़ु आहे उहो माण्हू पुॼे थो। मञिया थो इन में हिकिड़ी नई शइ आहे, इन में कुझु अहिड़ा इन्हनि जा हूंदा माना पुरज़ा जेके सही फंक्शन न कंदा हूंदा, पर इज्तिमाही तौर ते मीडिया ई आहे जेको माना हाणे सही पॉइंट आउट थी करे हिकिड़ो वॾो हथियार बणिजी पब्लिक ऐं अवाम जे लाइ बीठी आहे। त हाणे आख़िरी जेको स्टेक होल्डर आहे उहो आहे अवाम। त मां सम्झां थो अवाम जे सुधरण जो बि टाइम जेको आहे न अची वियो आहे। अवाम खे बि सुधरणु घुरिजे, अवाम खे बि इन्हनि शयुनि मां निकिरणु घुरिजे त मूंखे कंहिंखे वोट ॾियणो आहे, कंहिंखे न ॾियणो आहे, कम से कम उहो बि परफॉर्म्स थिए, उहो इन्हनि 2 चकरनि मां निकिरी अचे जीअं अॻे 2 चकरनि में हुयो, उन्हनि चकरनि मां निकिरी अचे, ज़ात पात जे चकरनि मां निकिरी अचे, 2 शयुनि मां निकिरी अचे। भई ज़रूरी न आहे छड़ो मूंखे कंहिं पार्टी जो लीडर थो वणे त मां हुनजे करे हुनजे गॾु वञा, पर असुलु मसइलो त हुनजे नज़रिए जो आहे।
असुल मसइलो हुनजे मैनिफेस्टो जो आहे। उहो जेको मैनिफेस्टो ॾिए थो आया उन ते पूरो 100% अमल बि कराए थो या नथो कराए। हिकिड़ी पार्टी तव्हांखे मैनिफेस्टो ॾिए थी, उन में ॻाल्हियूं त भलियूं भलियूं थी करे, पर जॾहिं उनजे अमल जो वक़्तु थो अचे त उनजी जेको आहे इम्प्लीमेंट जेकी आहे उहा ज़ीरो आहे। त उनखे माण्हू खे सोचणु खपे त मां वोट ॾियां त मां छा में ॾियां, छो त जेकॾहिं असां ज़ात ते, बुनियाद ते, नसल ते, इन्हनि शयुनि ते जेसीं ताईं असां पंहिंजी क़यादत खे जेको अॻिते आणींदा रहंदासीं। हाणे आए ॾींहुं तव्हांजे मीडिया जे थ्रू ॿुधूं था कोई MP आहे, उनखे जोखे साहिबु छोकिरो हुयो, उनखे जेको आहे पंहिंजो मर्डर करे विधो आहे। ईअं ॿियनि जा बि खोड़ जेको आहे हेॾो होॾो जा MP जा ॿुधंदा। हाणे अहिड़े क़िस्म जा माण्हू जेकॾहिं तव्हां पब्लिक इलेक्ट करे उन पंहिंजे मथां विहारींदो त उनजा रिज़ल्ट ज़ाहिर ख़राबु निकिरंदा। त मां सम्झां थो पब्लिक खे बि इहो सोचणु खपे त उहो पंहिंजो नुमाइंदो चूंडण खां पहिरियों जेको आहे बहितरु नुमाइंदा चूंडनि। उहे इन बुनियाद ते नुमाइंदा न चूंडनि त बाबा हिनखे वॾा बंगला आहिनि, हिनखे वॾियूं गाॾियूं आहिनि, छो जो हुननि मैकेनिज़म इहो ठाहियो। इलेक्शन एॾी महांगी थी वई जो अरबनि रुपयनि करोड़नि रुपयनि जी थी वई आहे। ज़ख़्मी रशीद इलेक्शन नथो लड़ी सघे छो त हुन ग़रीब वटि एतिरो पैसो ई न आहे। इहो ठाहियो वियो त लीडर उहे ॾिना विया जेके अवाम मंझां न आहिनि, पर जेकॾहिं अवाम मंझां लीडर अचनि ऐं अवाम जा थी करे सोचनि त उहे अवाम जे दुख दर्द जे कमीअ में बि काफ़ी हद ताईं जेको आहे बहितरी कनि। पीपल्स पार्टी जी क़यादत खे बि सोचणु खपे। उहे बि जेको आहे 8 खां वठी माना वेठा आहिनि। असांजी त वॾी उमेदूं हुयूं, असांजे लाइ त इंतिहाई मान ऐं मोहतरम वारो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु। छो त मां हिन वक़्त बि चाहे जो मां पीपल्स पार्टी में न आहियां, पर मुंहिंजो जॾहिं बि लाड़काणे वञणु थींदो आहे मां शहीद भुट्टे ऐं बेनज़ीर भुट्टो साहिब ऐं मज़ार ते वञी दुआ घुरंदो आहियां। बाक़ी जेको आहे उन्हनि खे बि सोचणु खपे त छा थियणु खपे या छा न थियणु खपे। रही असांजी पार्टी जी ॻाल्हि त असांजी पार्टी जेकी आहे उहा अहिड़े क़िस्म जी पार्टी आहे जो तव्हां ॾिसंदो त उन्हनि सदाईं जेको आहे माना कम जे बुनियाद ते जेको आहे वोट वरिता आहिनि। जॾहिं उन्हनि जो दौरु हो, असां त उन वक़्तु न हुयासीं, पर उहो दौरु जेको आहे हिकु सुठो दौरु लिखियो थो वञे डेवलपमेंट कमनि जे लाइ। तव्हांजे सकर में नासिर शाह जेको आहे उहो ज़िला नाज़िम हुयो, तव्हांजे शिकारपुर में जेको आहे न कॉफ़ी लीग जो नाज़िम हुयो, तव्हांजे सॼी सिंध में कॉफ़ी लीग जा नाज़िम आहे, कॉफ़ी लीग जा चीफ मिनिस्टर आहे ऐं कॉफ़ी लीग जा MN MP आहे। त उन्हनि जेको डिलीवर कयो आहे अॼु 8 खां वठी 13 ताईं घणा साल थी विया, उन्हनि अॼु हे वारा जेके चोथों हिसो बि कनि त काफ़ी कुझु थिया। ऐं हाणे बि उन्हनि जी जेकी असांजी क़यादत आहे, चौधरी शुजात हुसैन हुजे, परवेज़ इलाही साहिबु हुजे, मुनिस इलाही साहिबु हुजे। हाणे असां वटि 2 मिनिस्ट्रियूं आहिनि, मुनिस इलाही साहिबु मिनिस्टर आहे ऐं असांजो जेको आहे तारिक चीमा साहिबु जेको आहे मिनिस्टर आहे। मां सम्झां थो त जेको आहे हाणे बि असां वफ़ाक़ में इलाही आहियूं हिन गवर्नमेंट जा, पर सुठो कमु माना असांजी जेकी 2 मिनिस्ट्रियूं आहिनि जॾहिं असां वाइंड अप कंदासीं त इनशाला असांखे मलामत न थींदी असांजे मिनिस्टरनि जे लाइ त उन्हनि कमु न कयो, हिन बहितरु कनि था। हुन वटि सियासी बसीरत बि आहे चौधरी बिरादरान वटि। तव्हां ॾिठो सेनेट इलेक्शन थी, सेनेट इलेक्शन में चयूं बाबा पैसा हलंदा, कारोबार थींदो, फलाण थींदो, टीर थींदो, बटीर थींदो। हुननि अहिड़ो मैकेनिज़म जोड़ियो पंजाब में, उहो बिना मुक़ाबले थी विया, इलेक्शन ई न थी त माण्हू पैसा किथां वठनि। पैसा त तॾहिं वठनि जॾहिं कॉम्पिटिशन हुजे। त हिकिड़ी सियासी बसीरत बि हुजणु खपे लीडरशिप में। जेका लीडरशिप सियासी बसीरत रखंदी आहे उहा जेको आहे मुल्क में कुझु न कुझु डिलीवर कंदी आहे। हाणे बि असां जेको आहे उन्हनि सां हिन बुनियाद ते कठा आहियूं जेकी इहा गवर्नमेंट आहे त कुझु न कुझु जेको आहे न पब्लिक में डिलीवर थिए, माण्हुनि में डिलीवर थिए। ऐं वक़्तनि ब वक़्तनि असां जेको आहे उन्हनि खे मशवरा ॾींदा रहूं था। असांजी लीडरशिप उन्हनि खे प्रैक्टिकली बि कमु अचे थी ऐं हिन गवर्नमेंट खे बि सोचणु खपे त उहे कुझु न कनि, कुझु न कुझु कनि। हाणे जीअं त सिंध में कॉफ़ी लीग वारा वेठा आहियूं त गवर्नमेंट खे सोचणु खपे त भई सिंध में कुझु न कुझु कनि। माना तव्हां इहो सॼो तव्हां ॿुधायो त ख़ासि तौर ते असांजी सिंध में, असांजी उत्तर सिंध हुजे या जेके बि ज़िला असांजा आहिनि उन में क़बीला ई जहिड़ा हलंदड़ आहिनि। रोज़ानो तव्हां बाक़ाइदे तव्हां मीडिया ते तव्हां रिपोर्ट थींदे ॾिसंदा हूंदव त नौजवाननि जा लाश जेकॾहिं अमड़ियूं खणनि थियूं, नौजवान गबरू नौजवान घुसजनि था, त इन्हनि जे पुठियां भोतारनि जो अथाह, सरदारनि जो अथाह, या छा असुलु सबबु छा आहे? तव्हांखे शायदि यादि हूंदो 2002 में मां इलेक्शन में बीठो हुउमि। जीअं इलेक्शन मतिलबु उहा थी वई त पाण वटि अब्दुल ख़ालिक शेख साहिबु जेको न SP हो शिकारपुर में। मां जेको आहे कोशिशि कई उन टाइम ते पीक ते जहिड़ो हुयो महरनि ऐं जतोइन जो, त मां कोशिशि कई त सेमिनार करायां।
जहिड़ो जेको आहे न फितरी अमल आहे, जहिड़ो घर में बि थींदो आहे, ॿाहिरनि में बि थींदो आहे, सोटनि में बि थींदो आहे, ज़ाल मुड़ुस में बि थींदो आहे, पर हे जहिड़ो क़बाइली न आहे। मां हिन जे लफ़्ज़ क़बाइली जहिड़े जे माना चवंदो आहे नचे जे, हीअ क़बाइली दहशतगर्दी आहे। जहिड़ो त फितरी अमल आहे घरनि में बि थींदो आहे। उन ज़माने में मां जेको आहे सेमिनार करायो, मां नाला नथो खणां, पीपल्स पार्टी जा बि चङा मुड़ुसा ॿियनि जा बि जॾहिं मां वियुमि हे जेको आहे मां सेमिनार थो करायां, रोज़ु माण्हू था मरनि, जॾहिं इहो क़बाइली दहशतगर्दी थिए थी त ॿ धुरियूं त थियनि था, हिक ॿिए जे अपोज़िट विक्टम था थियनि ॿई, पर वधीक विक्टम त आवाम थो थिए। उहे ॿई पाण में विढ़ंदा, चवनि था ॻोल्हनि जो ख़र्चु किथां पूरो कयूं, को अची रोड ते थो बीहे, को माण्हू थो खणे, को कहिड़ी शइ थो करे, को कहिड़ी थो करे। पोइ अलाह जी महिरबानी सां उहो सेमिनार जेको आहे न उहो कयो अथव, तव्हां शायदि वियो अलाए उन में न हुयो। मां पोइ जमी चांडे खे बि घुरायो, टोटल शिकारपुर प्रेस क्लब में कयोसि। त मुंहिंजो मौक़िफ़ हुन वक़्तु बि इहो हुयो त क़बाइली जेको दहशतगर्दी आहे इहो अवाम खे हिसाइण जी ऐं हुनखे सही सियासी फ़ैसिले न करण जे लाइ हिकिड़ो औज़ार आहे, त अवाम जेको आहे इन चकरनि मां निकिरी अचे। ही क़बाइली दहशतगर्दी जिते बि हूंदी उते किथे बि तव्हांजी डेवलपमेंट न थींदी, तव्हांजी तालीम उते न थींदी, तव्हांजो कोई बि सिस्टम उते जुड़ी न सघंदो। मां कंडेम उन वक़्तु प्रैक्टिकली कयो आहे, उन वक़्तु खां वठी हाणे बि प्रैक्टिकली कंडेम कंदो आहियां। मां त इन शयुनि खे कंडेम थो कयां। असां त हिकिड़ा प्यार मोहबत ऐं अमुन वारा सभ खां पहिरियों सिंधी आहियूं, पोइ पाकिस्तानी आहियूं। असां जेको आहे माना इन क़िस्म खे अफोर्ड ई नथा करे सघूं, ख़ुसूसन असां सिंधी माण्हू। ऐं मूंखे लॻे थो त जेको आहे जॾहिं हिकिड़ी शइ का आख़िरी हद ताईं पुॼंदी आहे, उनजी पीक ते त पोइ टुटंदी आहे। हाणे इहे शयूं क़बाइली जहिड़नि इन्हनि जूं आख़िरी पीक ते पुॻियूं आहिनि। मां सम्झां थो जेके तव्हां नौजवान हो, इहे हाणे हिन वक़्तु अची वियो आहे त इहे टुटनि, ऐं जॾहिं का शइ टुटंदी आहे त पोइ हिकिड़ी नई शइ जनम वठंदी आहे। त हाणे सिंध जो शौर जेको आहे उहो मूंखे लॻे थो जागी पियो आहे, उहो हाणे महसूसु करे थो। हाणे ओड़ेड़ा एग्ज़ाम्पल्स जेके ॾींहों ॿ ॾींहं अचनि था, त हिनखे टुटणु खपे। क़बाइली दहशतगर्दी असां सभ खां पहिरियों इंसान आहियूं, पोइ असां मुस्लमान आहियूं, पोइ असां सिंधी आहियूं, असां सभु ॿाहिरि आहियूं। त असांजो इन्हनि नंढनि नंढनि मसइलनि ते, थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते असांजा क़तल जहिड़ा झगड़ा नथा ठहनि। अच्छा, तव्हांजो ख़ासि तौर ते शिकारपुर ज़िले सां बि तालुक़ु आहे, लखी गुलाम शाह तालुक़े सां तालुक़ु आहे। हिन वक़्तु शिकारपुर ज़िले जी सियासत कहिड़े हुन ते बीठी आहे, ऐं शिकारपुर जी सियासत खे तव्हां कीअं था ॾिसो? अरे शिकारपुर जी सियासत त जेको आहे, मां हिन टाइम ते उते एतिरो एक्टिव न आहियां शिकारपुर जी सियासत में। पर शिकारपुर जी सियासत इहा आहे त जेको आहे गौसुश ख़ान ऐं उनजो फर्ज़न जेको आहे उहो उन टाइम ते बि खटी विया जॾहिं मोहतरमा शहीद थी। जेको टाइम जेको हुयो उहो माना निहायत टफ। हाणे बि उहे एक्टिव आहिनि, उन्हनि जो रोल त नज़र ईंदो आहे अख़बारनि में। छो सियासत जी ख़बर हाणे असांखे बि अख़बारनि मां हिननि मां थी पवे, तव्हांजे मीडिया मां उन्हनि जो रोल नज़र ईंदो आहे। बाक़ी ॿियनि जो रोल त मूंखे त को अख़बारनि में हिननि में घटि थो नज़र अचे। को कॾहिं कॾहिं शइ बारे में कोई इवेंट कनि था त कनि था, न त बसि। ख़ासि तौर ते शिकारपुर ज़िले में जेको आहे हुकूमती जेके धुरियूं आहिनि या पीपल्स पार्टी आहे, जेके MNA आहिनि, जीअं स्पीकर सिंध असेंबली आहे या ॿिया आहिनि, उन्हनि जी इहा शुरूआति खां वठी दावा रही आहे, जीअं आगा सराज जी रही आहे दावा त मां नौकरियूं ॾिनियूं आहिनि, या जेको आहे आबिद भयो साहब जी इहा रही आहे त मां रोज़गार ॾिनो आहे, डेवलपमेंट स्कीमां ॾिनियूं आहिनि। त इहो छा था सम्झो त माना इहो इनखे इहे वाक़ई इहा शइ आहे, या जेको आवाम खे डिलीवर न कयो वियो आहे, या कुझु आवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे? जेतिरे ताईं मां हुयुसि उते त इहो बिल्कुलु आगा साहब जन बिल्कुलु डिलीवर कयो आहे, ॿियनि बि कयो आहे। हाणे त मां उते न आहियां, वधीक उहे तोखे बहितर ॿुधाए सघंदा, पर मां इहा ॻाल्हि पहिरियों जी थो कयां थी खां अॻु जी। ऐं हाणे जेको इन गवर्नमेंट में माना उन्हनि कयो आहे इहो, इन में त मां आहियां बि कोन, मूंखे ख़बर बि न आहे। पर अॻे त इहो त ॿुधूं पिया त जेको आहे माना नौकिरियूं वोकिरियूं आगा साहब जन जाम ॾिनियूं, ॿियनि बि ॾिनियूं, कंहिंखे ॾिनूं कीअं ॾिनूं यकीन ॾिनियूं हूंदो। तव्हां हिन वक़्तु असांखे आख़िर में इहो मैसेज ॾिजो पंहिंजे पार्टी जे प्लेटफॉर्म ते, या ज़ाती बि कोई मैसेज तव्हां शिकारपुर ज़िले जे अवाम लाइ, सॼी सिंध जे अवाम लाइ, सॼी पाकिस्तान जे अवाम लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? सॼे पाकिस्तान जे लाइ, सॼे सिंध जे लाइ, सॼे दोस्तनि जे लाइ इहो मैसेज आहे त तव्हां अहिड़ी पार्टी खे वोट कयो जंहिं पार्टीअ जी क़यादत में का सियासी बसीरत हुजे, जंहिं वटि को प्लानिंग हुजे, जंहिं वटि का टीम हुजे कंहिं कमु करण जी। छो त हिकिड़ी का गवर्नमेंट फॉर्म में अचे थी, उन वटि टीम न आहे। हाणे हुन वटि जेकॾहिं को डॉक्टर हुन को वज़ीर रखिणो आहे त उन जे जाइ ते उहो जेको आहे न अणपढ़ियल माण्हू थो रखे, त उहो छा डिलीवर कंदो? त
तव्हां जेको आहे वोट जो सही इस्तेमालु कयो। सभिनी खे जेको आहे इहो अर्ज़ु आहे त वोट जो सही इस्तेमालु कयो। बाक़ी सभिनी शयुनि खां परे थी करे तव्हां इहो ॾिसो त कहिड़ी पार्टी कहिड़े हंधि असांजो वोट महफ़ूज़ थींदो, किथे असांखे जेको आहे वोट डिलीवर थींदो। ऐं मां जेको आहे इहो हिन प्लेटफॉर्म तां जेको आहे इहो अर्ज़ु कंदुसि त असांजी पार्टी जेकी आहे क़ाइदे आज़म मुस्लिम लीग जंहिंजी क़यादत चौधरी शुजात हुसैन साहिब जी आहे, चौधरी परवेज़ अली साहिब वारा आहिनि, असांजे सिंध जो सदर आहे तारिक हसन साहिबु, असां आहियूं, असांजी टीम, असां मुसलसल कोशिश में पूरी सिंध में वञूं पिया। ऐं इंशाअल्लाह ताला ईंदड़ इलेक्शन में असांजी पार्टी बि हिन में हिसो वठंदी ऐं आवाम खे जेको अर्ज़ु कंदासीं त तव्हां बहितर चॉइस कयो ऐं तव्हां हिकिड़ो कॉम्पिटिशन वारो माहौल ठाहियो ताकी जेको आहे कोई बि ब्लैकमेल न थी सघे। बहितर फ़ैसिला कयो, हिननि सभिनी शयुनि खां निकिरो, पोइ इंशाअल्लाह तव्हांजे लाइ बहितरी थींदी। तालीम ऐं सिहत इहे ॿ अहिड़ा शोबा आहिनि जेके इंसान जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। मूंखे नथो लॻे त तालीम ऐं सिहत में को जो आहे ख़ासि तौर ते का अॻु भराई थी आहे, उन में असां पुठिते पियल आहियूं। इन में बहितरी आणण जी ज़रूरत आहे। तालीम में सिहत में असांजी गवर्नमेंट जेकॾहिं आई त असांजो ऑपरेटिव बेसिस ते पहिरियों बि चऊं था त जॾहिं असांजी गवर्नमेंट हुई काफ लीग जी त उन दौर खे तव्हां ॾिसी सघो था। हाणे बि जेकॾहिं अॻिते आवाम असां ते महिरबानी कई ऐं आवाम असां ॾे आयो त जेको आहे इंशाअल्लाह ताला वधीक बहितरी थींदी। तव्हां ॾिसंदो इलेक्शन खां अॻु में काफ़ी सारा दोस्त जेके आहिनि कॉफ लीग जे प्लेटफॉर्म ते इलेक्शन लड़ंदा।